डिप्टी कमिश्नर थरपारकर लालदिनो मंगी थरपारकर में उहदे जी चार्ज संभालींदे गुज़रियल रात सिविल अस्पताल मिठी समेत दिल जे वार्ड NICV जी मिठी जो अचानक दौरो कयो। दौरे दौरान सिविल अस्पताल में इलाज जी सहूलतुनि जो जायज़ो वरितो ऐं अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डन जो मुआयनो कयो ऐं अस्पताल में दाख़िल मरीज़नि खां थींदड़ इलाज जे हवाले सां मालूमात हासिल कई। इन मौके ते सिविल इंतज़ामिया पारां डिप्टी कमिश्नर थरपारकर लालदिनो मंगी के अस्पताल के हवाले से तफ़सीली ब्रीफिंग दी गई, जैसे डिप्टी कमिश्नर थरपारकर लालदिनो मंगी अस्पताल इंतजामिया और डॉक्टरन के हिदायत कंदे चयो त मरीज़न के इलाज के हवाले से बेहतर खां बेहतर सहूलतूं फराहम कयूं वञनि। थरपारकर के ॾूरान इलाइक़नि खां ईंदड़ मरीज़न के लिए इलाज की बेहतर सहूलतुनि के यकीनी बणायो वञे। इन मौके ते डिप्टी कमिश्नर थरपारकर सिविल इंतजामिया और डॉक्टरन के चयो त सेहत जो शोबो इंतहाई अहम और हसास शोबो आहे, जैसा माण्हुनि जूं ज़िंदगियूं लाॻापियल आहिनि। इन करे इन हवाले सां का भी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।